सौदागर वियो वापार करण। सौदागर वापार वग़ैरह करे काफ़ी सामान विकिणी करे ऐं कुछ ॾोकड़ कुछ पैसा हिन वीचारे कमाया। सौदागर चवण लॻो त हाणे मुंहिंजो सामान जेको सो सभु ख़तमु थी वियो आहे, हाणे आउं वञा पंहिंजे घर ऐं वञी पंहिंजे ॿार बचनि सां मिलां। त हाणे सौदागर अॻे जेके हूंदा हुआ सौदो वापार करण वेंदा हुआ त उन्हनि खे 2 महीना 4 महीना 6 महीना लॻी वेंदा हुआ। त हाणे सौदागर पंहिंजो सामान वग़ैरह विकिणी करे हेॾां होॾां हाणे निकितो हुतां अचे पियो। हाणे हलंदे हलंदे नेठि अची हिकिड़ी जॻह ते पुॻो। हाणे ॾिठईं त उते हिकिड़ो खूह हुजे ऐं उते हिकिड़ो ॿेर जो वणु हुजे। सौदागर चवणु लॻो त बुख मूंखे तमामु जाम लॻी आहे, खाधे जे लाइ मूं वटि काशे आहे कोन। हिन ॿेर जे वण में कुझु ॿेर बीठा आहिनि ऐं खूह बि पासे में आहे, कुझु ॿेर वञी पटे ऐं खायां ऐं पोइ पाणी हिन मुंहिंजा पीअं पोइ वरी निकिरां ऐं कुझु 2-3 मिंट साई बि खणां। तो हाणे सौदागर आयो उन ॿेर जे वण जे हेठि पासे में खूह बि हुजे। तो हाणे सौदागर चवणु लॻो त ॿेर तमामु सुठा सुठा बीठा आहिनि मथे। तो हाणे हिननि कीअं छाणिया। तो हाणे हिन कुझु खड़ा वग़ैरह खयां ऐं लॻो ॿेर छाणणु। हाणे ॿेर जीअं छाणी, हाणे ॿेर त कुझु किरिया। तो हाणे हिन कुझु खयां कुझु। तो हाणे उते वेठो। तो हाणे लॻो खाइण ॿेर छाणिया आहिनि। तो हाणे कुदरत सां उन ॿेर जे वण में जिन जा ॿचा हुआ। हाणे उन ॿेर जे वण में जिन जा ॿचा हुआ। तो हाणे हिन जीअं उहे ॿेर छाणिया त उहो खड़ो वञी जिन जे ॿचे खे लॻो। सो उहो मरी वियो उन खड़े मज़ा। हाणे जिन जो ॿचो मरी वियो। एतिरे टाइम में उन खूह मज़ा हिकिड़ो जिन निकितो, तमामु ख़ौफ़नाक शिकिल में हुजे। हाणे इन सौदागर उन जिन खे ॾिठो। तो हिते जिन चवणु लॻो इन सौदागर खे त सौदागर तो सुठो न कयो, तो तमामु ग़लति कयो, हाणे तोखे आउं मारींदसि। सौदागर चवणु लॻो जिन खे त आख़िर तूं मूंखे छला मारींदे, आख़िर को मुंहिंजो ॾोह हुजे ॿुधा मूंखे। तो जिन चवणु लॻो त दरअसल हिन ॿेर में तो खड़ो आहियो, मतिलबु त खड़ा आहियां ॿेर छाण जे लाइ कुझु बि। हाणे उहो खड़ो लॻो आहे मुंहिंजे बचे खे, मुंहिंजो बचो मरी वियो आहे, आउं बदिलो वठंदसि, आउं तोखे मारींदसि, कॾहिं बि तोखे कोन छॾींदसि। तो हाणे त सौदागर चवणु लॻो जिन खे त ॿिली हाणे मूंखे तूं मार न, ईअं न कर। हाणे मूंखे कहिड़ी ख़बर तुंहिंजा बचा को इन ॿेर में आहिनि। तो हाणे मूं त न ॾिठा, हाणे आउं इंसान ख़बर आहे किथे रहो था, कीअं रहो था। हाणे मूं त ज़ोर ज़बरदस्ती त माना न आयो आहे खड़ो, बाक़ी जेको आहे तो खड़ो ईअं लॻी वियो। मूंखे ख़बर न आहे त तुंहिंजा बचा आहिनि में, हाणे मुंहिंजो ॾोह कोन्हे, तूं मूंखे माफ़ कर, मूंखे बख़्श। जिन चवणु लॻो त न हरगिज़ तोखे आउं कोन छॾींदसि, तो मुंहिंजो बचो मारियो आहे, तोखे आउं लाज़मी मारींदसि। तो हाणे नेठि जिन हिकिड़ी ते सौदागर। तो हाणे सौदागर जिन खे चवणु लॻो त चलो ठीकु है, तूं मूंखे मारींदो त भले मूंखे मार, पर तोखां आउं महीने जी मोहलत घुरां थो। मूंखे सिर्फ़ु महीने जी मोहलत ॾे, जीअं आउं पंहिंजे घर वञा, मूं वटि कुझु पैसा वग़ैरह आहिनि जेको मूं सौदो वापारु कयो आहे, ऐं वञी पंहिंजी ज़ाल सां मिलां, पंहिंजे बचनि सां मिलां। ही पैसा वग़ैरह आहिनि पंहिंजी ज़ाल खे पंहिंजे बचनि खे ॾेई ऐं पोइ वरी आउं महीने ई तोखां मोहलत वठां थो। महीने जे अंदरि ई अंदरि तो वटि आउं इन महीने में पुॼंदसि। हिते आउं पुॼंदसि, पोइ तूं भले मूंखे मारे छॾिजां। तोसां मुंहिंजो पको वाइदो आहे, मुड़साणो वाइदो आहे, वचन थो करियां। ऐं महीने ई अंदरि तो वटि हिते आउं वरी ईंदसि, महीनो मुकमल करे आउं तो वटि ईंदसि, पोइ तूं भले मूंखे मारे छॾिजां। तो हाणे जिन चवणु लॻो त चलो ठीकु है, तुंहिंजी ज़बान ते आउं एतबार करियां थो, तूं महीने ई खनि जी तोखे मोहलत आहे ऐं वरी वापसी तूं मूं वटि हिते पुॼी वञिजांइ। सो हाणे अॻूणे ज़माने में जेके माण्हू वचन ऐं वाइदा कंदा हुआ त उहो माना पंहिंजा पारींदा हुआ। तो हाणे हुनजो वचन ऐं वाइदो ऐं ज़बान ई माण्हुनि जी हूंदी हुई, जेको हुन ते ई कमु हुननि जो हलंदो हुओ, छो त ज़बान जेका थी वई सा थी वेली। हाणे अॼुकल्ह जे दौर में त ईअं आहे कोन, माण्हू क़ुर खणियो बि फिरियो वञनि लिया, पर पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे जो माण्हू ज़बान ऐं वचन वाइदा कंदा हुआ त पूरा कंदा हुआ। तो हाणे जिन खां महीने जी मोहलत वठी उहो सौदागर उतां निकितो, हलंदे हलंदे नेठि अची पंहिंजे घर पुॻो। तो हाणे पंहिंजी ज़ाल सां पंहिंजे ॿारनि बचनि सां मिलियो, पर हिन जे चहिरे ते उहा ख़ुशी जी लहर न हुजे, ईअं ई मायूस उदास वेठो हुजे। 2 ॾींहं 4 ॾींहं थी हलिया। तो हाणे माई पुछा करण लॻी सौदागर खां, सौदागर ॾे ख़बर, जीअं सौदे वापार सां आयो आहीं, 3-4 ॾींहं थी विया आहिनि, सफ़ा मायूस ऐं उदास वेठो आहीं, आख़िर का ॻाल्हि का वजह। सौदागर चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त बसि तूं इहा ॻाल्हि न पुछा कर त बहितर आहे। तो हाणे ज़ाल चवणु लॻी त न, तूं ॿुधा, तोखे का तकलीफ़ हुजे, का परेशानी हुजे त मूंसां ॻाल्हि कर, आउं तुंहिंजी ज़ाल आहियां, मूंसां घटि में घटि मूंखे त ॿुधा आख़िर मसइलो छा आहे। सौदागर चवणु लॻो त बसि इहा ॻाल्हि आहे अहिड़ी। माई चवणु लॻी तूं मूंखे ॿुधा त सही, जीअं मूंखे कुझु ख़बर त पवे। सौदागर नेठि सॼी ॻाल्हि करे, सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं चवणु लॻो त हीउ मसइलो हीउ आहे। हाणे महीने खनि जे अंदरि जेको आहे सो ऐं महीने में उन वेंदसि, ऐं वचन वाइदो करे आहियां जिन सां, सो मूंखे मारींदो बसि। हाणे उहो अखियुनि ॾिसो पंहिंजो मौत ॾिसां पियो, तंहिंजे करे मायूस ऐं उदास वेठो आहियां। तो हाणे माई चवणु लॻी त अलाह बहितर कंदो, अलाह ते भरोसो ऐं यकीन कर, मारण वारे खां बचाइण वारो तमामु वधीक आहे। सो हाणे माई अलाह खे ॿाॾाइण लॻी, चवणु लॻी त मुंहिंजे मुड़ुस जो ख़ैरु कजां। तो हाणे माई चवणु लॻी उन मुड़ुस खे त हाणे तूं ईअं न कर, तूं न वञिजांइ। सो हिते सौदागर चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त न, ज़बान मुड़ुस जी हिकिड़ी हूंदी आहे, वचन वाइदो हुन सां करे ऐं वेंदसि लाज़मी। तो हाणे नेठि खैरनि जो मेनू अची मुकमल थियो।
हाणे जेको वचन ऐं वाइदो जिन सां सौदागर करे आयो सो हाणे मेनू अची मुकमल थियो। सो हाणे नेठ माई खां पंहिंजे ॿारनि बचनि खां सौदागर मोकिलाए आयो जिन ॾांहुं। हाणे हलंदे हलंदे नेठ अची उन जॻह ते पुॻोजी थियो खूह हुजे जिथे उहा ॿेर हुजे। हाणे आयो अची उते वेही रहियो। उहो सौदागर चवणु लॻो त हाणे जिन निकिरे अची मूंखे मारे। सो हाणे ते वेठो हुजे। सो हाणे इंतज़ारु पियो करे जिन जो त थोरो परियां खणी ॾिसे त हिन जी नज़र वई नी सौदागर जी ॾिसे त हिकिड़ो हमरा अचे पियो ऐं हुन वटि ॿ कारा कुता हुजनि उनखे कायो पियो अचे। कारा कुता ॿ गॾु हुजनि उहो हमरा अचे पियो सिधो आयो हिन वटि। सो अची हाल अहिवाल कईं। सो हिते पुछा करणु लॻो उहो हमरा जंहिं वटि कारा कुता हुजनि उहो पुछा करणु लॻो हिन सौदागर खां त ॾे ख़बर तूं हिन खूह जे पासे में हिन वण जे हेठि हिन ॿेर जे हेठि वेठो आहीं तोसां ख़ैरु आहे। सो हाणे नेठि सॼी ॻाल्हि करे सॼी हक़ीक़त करे उन कुतनि वारे हमरा खे उन सौदागर ॿुधाए त यार हीउ मसइलो आहे। हाणे मूं हिन जिन सां वचन ऐं वाइदो कयो आहे। सो हाणे उनजे करे आयो आहियां। हाणे मूंखे हीउ जिन मारींदो। महीने जी मोहलत घुरी मेनू मुकमल थियो हाणे आयो आहियां उनजे करे। सो हाणे मूं यार हिन जा बच्चा न ॾिठा हुआ। सो हाणे तंहिंजे करे इतफ़ाक़ सां हीअं बच्चा जिन जो मरी वियो। सो हाणे कुतनि वारो हमरा चवणु लॻो उन सौदागर खे त तूं परेशान न थी आउं बि हिते वेहां थो अचे जिन त पोइ उनखे आउं बि मिल्त मेड़ कंदसि जीअं तुंहिंजी जान तुंहिंजी ज़िंदगी बख़्शे। हाणे उहो कुतनि वारो हमरा बि उते वेही रहियो। अञा थोरो घणो टाइम मस्तु थियो त वरी ॾिसे त उहो सौदागर त हिकिड़ो हमरा अचे पियो खच्चर ते मतिलबु खच्चर गॾा त उन ते चढ़ियो पियो अचे। हाणे उहो हमरा बि आयो अची हिननि वटि। सो हाणे उहो हमरा बि हिननि खां हाल अहिवाल वरिती। थो हिननि बि इहा सौदागर सॼी ॻाल्हि करे ॿुधायो हिन खच्चर वारे हमरा खे त हीउ मसइलो आहे। सो हुते हमरा चवणु लॻो त हाणे अवी ॿई वेठा आहियो ऐं उनखे जिन खे मिल्त मेड़ कंदो त इन सौदागर जी जान बख़्शे त पोइ आउं बि हिते वेहां थो आउं बि इन जिन खे चवंदसि त मन बख़्शे हिनखे वीचारो बेगुनाह आहे बेकसूर मारिजी वेंदो जिन मारे छॾींदो। सो हाणे उहो खच्चर वारो हमरा बि उते वेही रहियो। सो हाणे थोरो घणो अञा टाइम मस्तु थियो त वरी सौदागर ॾिसे उहे ॿ हमरा गॾु हुजनि हिकिड़ो खच्चर वारो हुजे हिकिड़ो कुतनि वारो हुजे। सो हाणे टई ॼणा ॾिसनि त हिकिड़ो हमरा गॾु पाण सां हरण कायो पियो अचे। हरण कायो अचे उहो बि सिधो अची हिननि वटि पुॻो। सो हिननि खां हाल अहिवाल कयईं। सो हाणे सौदागर बि सॼी ॻाल्हि करे हिन ॿिनी टिनी हमरा नेठि उन हमरा हरण वारे खे ॿुधाई। त उहो बि चवणु लॻो त भला अवी बि वेठा आहियो त पोइ आउं बि वेहां थो ऐं आउं बि जिन खे मिल्त मेड़ कंदसि मन हिन वीचारे जी ज़िंदगी जान बची वञे खामखा वीचारो मारिजी वेंदो बेगुनाह बेकसूर। सो हाणे हिन जा बच्चा वीचारे दर बदर थी वेंदा सौदागर जा। सो हाणे उहो हरण वारो हमरा बि उते वेही रहियो। हाणे टई हमरा हिकिड़ो कुतनि वारो हमरा हिकिड़ो खच्चर वारो जंहिं ते खच्चर ते चढ़ी आयो गॾावी जंहिं ते चढ़ी आयो हिकिड़ो उहो हमरा ऐं हिकिड़ो जंहिं वटि हरण हो। सो हाणे उहो बि अची उते वेही रहियो। हाणे टई हमरा सौदागर इहे वेठा हुजनि त हाणे एतिरे टाइम में उहो जिन अची उन खूह मञा निकितो। सो चवणु लॻो इन टिनी हमरनि खे त अवी टे केरु आहियो हिते छा था करियो अवी हलिया वञो मुंहिंजो कमु सिर्फ़ु इन सौदागर सां आहे अवी भले वञो ऐं इन सौदागर खे मारींदुसि। सो हाणे टई हमरा चवणु लॻा उन जिन खे त यार तूं ईअं न कर हिन न ॾिठो हो तुंहिंजे बच्चनि खे त ॿेर में को तुंहिंजा बच्चा आहिनि हिन ईअं ई खड़ा आणी ॿेर छाणिया हुआ खाइण जे लाइ। सो हाणे तुंहिंजे बच्चे खे लॻी वियो सो हाणे हिन वीचारे जो ॾोह कोन्हे। सो हाणे हिनखे ख़बर कोन्हे हिनखे तूं बख़्श। सो हाणे हिनखे तूं माफ़ु कर हिन जा नंढा नंढा बच्चा आहिनि सना बच्चा आहिनि हीउ वीचारो ग़रीब आहे हिनखे तूं छॾे ॾे। हाणे हू टई हमरा जिन खे मिल्त मेड़ करणु लॻा ऐं चवणु लॻा तॾहिं बि जिन चवे त न मारींदसि आऊं बदिलो आउं पंहिंजो वठंदसि मुंहिंजे बच्चे खे मारियो हिनखे आउं मारींदुसि। सो हाणे घणी उन टिनी हमरानि चयो पर जिन असुल हिकु बि न ॿुधे। सो चवणु लॻो त न हिनखे आउं मारींदसि। सो हाणे हिते जंहिं वटि कुता ॿ हुआ उहो हमरा जेको कुतनि वारो हुयो सो उहो चवणु लॻो जिन खे त यार ॻाल्हि ॿुध मुंहिंजी तोखे आउं कहाणी ॿुधायां थो मुंहिंजी कहाणी तोखे ॿुधायां थो जेकर कहाणी तोखे पसंदि अची वञे पोइ भला हिन सौदागर खे बख़्शींदे। सो हिते उहो जिन चवणु लॻो तुंहिंजी कहाणी जे अगरि मूंखे पसंदि अची वई त हिकिड़ो ॾाको हिनखे आउं माफ़ु खणी कंदसि सॼो मुकमल माफ़ु न कंदसि पर थोरो घणो हिनखे आउं माफ़ु कंदसि कुझु रहम मुंहिंजी दिलि में अची वई अगरि तुंहिंजी कहाणी मूंखे सही लॻी। तो कुतनि वारा हमरा चवणु लॻो चलो ठीकु आहे। हाणे कुतनि वारा हमरा जिन खे चवणु लॻो त यार दरअसल असीं पंहिंजे माउ पीउनि जा टे पुट हुआसीं असीं टे पाण में भाइर हुआसीं। सो हाणे मुंहिंजा माउ पीउ मरी विया मुंहिंजे माउ पीउनि वटि मिल्कियत असां वटि तमामु जाम हुई। सो असीं टई भाइर उहा मिल्कियत असां पाण में विराईसीं पाण में असां विराईसीं। सो हाणे मुंहिंजा ॿ भाइर कंहिं ॿिए हंधि हलिया विया कंहिं ॿिए मुल्कनि में हलिया विया उते वञी सौदो वापारु करण जे हिसाब सां ऐं आउं उते ई रहियसि मूं उते ई पंहिंजो कारोबार सौदो वापारु कयुमि। असांजी जेका मिल्कियत मुंहिंजे माइटनि जी असां टिनी हिसनि में असां बराबरि माना विराई। सो हाणे मुंहिंजा ॿई भाइर जेके हुआ से उन पैसनि मज़ा उन ॾोकड़नि मज़ा हुननि कयूं अयाशियूं आराम कयूं माना फिटाए पैसा माना तबाह ऐं बर्बाद थी विया हुननि वटि का शइ न रहियो तबाह थी हलिया। ऐं मूं
कारोबार कयो, सौदो वापार कयो, मूं वटि तमामु जाम धन दौलत मिल्कियत थी वेली। तो हाणे हिकु चकर मुंहिंजा ॿई भाइर तमामु फ़क़ीराणी हालत में थी विया, ख़ैरात हिते हुते वठणु लॻा। तो हाणे ईअं हलंदे हलंदे नेठि अची मुंहिंजे घर पुॻा, तो मूंखां ख़ैरात वठणु लॻा। आऊं खणी आयो उन्हनि जे लाइ ख़ैरात। हाणे मूं त उन्हनि खे न सुञातो, मुंहिंजा ॿिन्ही भाइरनि जा हुलिया ऐं वेस तमामु ख़राबु थी विया, फ़क़ीराणा। तो हाणे ॿई भाइर मुंहिंजा चवणु लॻा मूंखे त छा तूं असांखे सुञाणी कोन थो छा? त हिते मूं चयो त न, आऊं कोन थो सुञाणा। तंहिंजे करे हुननि मूंखे हक़ीक़त ॿुधाई। पोइ मूं सुञातो त मुंहिंजे भाइरनि जा हीअ हाल थी हलिया। पोइ नेठि खणी मूं मुंहिंजे ॿिन्ही भाइरनि खे पाण वटि विहारियो ऐं उन्हनि खे कुझु पैसा वग़ैरह ॾिनमि ऐं हुननि खे पाण सां गॾु कारोबार में हर शइ में रखियमि, सौदे वापार में कुझु पैसा वग़ैरह हुननि खे ॾिनमि। तो हाणे मुंहिंजा ॿई भाइर मूं वटि रहणु लॻा। तो हाणे नेठि वक़्त जे हिसाब सां असीं टेई ॼणा कारोबार ऐं वापारु करण जे लाइ ॿिए हंधि निकिरी पियासीं, ॿिए मुल्क। तो हाणे ॿई भाइरनि मूंखे चयो त पाण हलूं था कंहिं ॿिए हंधि, ॿिए मुल्कनि में हली सौदो वापारु करियूं था। हाणे उहो ॿई मुंहिंजा भाइर जीअं अयाशियूं आराम करे ऐं पंहिंजी तबाही करे छॾी। हाणे उहो ॿई भाइर मूंखे वठी कंहिं ॿिए मुल्क ना माना कारोबार ऐं सौदो वापारु करण जे लाइ वठी विया। हाणे मूंसां गॾु हलिया। हाणे असीं वञूं पिया। हाणे हलंदे हलंदे काफ़ी परे निकिरी अॻियां हिकिड़ी तमामु ख़ूबसूरत सुहिणी माई छोकिरी सावा गॾिजी वेली। उन ॾिठो मूंखे, तो उहा मूंखे चवणु लॻी त तूं तमामु सुठो माण्हू, इख़लाक़ वारो माण्हू आहे, तोसां आऊं कंदसि शादी। तो हाणे नेठि हुन मूंसां कई शादी। तो हाणे शादी बि ख़ैर थी वेली मुंहिंजी। तो हाणे नेठि ईअं ई उहा माई बि मूंसां गॾु हुजे, ॿ भाइर बि मुंहिंजा गॾु हुजनि। ईअं रहंदे कंदे हेॾां होॾां पंहिंजे हिसाब सां निकितासीं। तो असीं चढ़ियासीं हिकु ॿेड़े ते। हाणे तॾहिं पाणी वग़ैरह हूंदा त हुन पार मूंखे असांखे वञिणो हुजे। तो असीं चढ़ियासीं ॿेड़ी में ऐं उहा मुंहिंजी माई बि गॾु हुजे ऐं ॿई मुंहिंजा भाइर बि गॾु हुजनि। तो हाणे ॿई भाइर मुंहिंजा सड़नि लॻा। हुननि जी दिलि में का ख़बर न आहे, अहिड़ी कहिड़ी लालच अची वेली। तो ॿिन्ही भाइरनि छा कयो जो मूंखे उन पाणी में उछलाए छॾियूं, माना मूंखे उन पाणी में माना जी धिको ॾिनो आहे, वञी पाणी में किरियसि। तो हाणे पाणी में किरियसि त पाणी तमामु जाम वॾो हुजे, पर ज़िंदगी मौत अलाह जे हथ में आहे। पोइ नेठि आऊं तरंदे तरंदे पंहिंजे हिसाब सां जीअं तीअं करे वञी निकितसि ऐं पोइ वरी रुख मूं कयो वापसी पंहिंजे घर ॾांहुं। वापसी रुख कयमि। सो हाणे हलंदे हलंदे नेठि काफ़ी ॾींहं लॻी विया। तो हाणे नेठि हणंदे हणंदे अची पंहिंजे घर पुॻसि। पंहिंजे घर ॾिठमि त उहो दर जेको आहे सो बंदि हुजे। जीअं मुंहिंजे घर जो मूं दर खोलियो त ॾिसां त अंदरि ॿ कारा कुता वेठा हुजनि ऐं उहा माई मुंहिंजे अंदरि मौजूदु हुजे। हाणे माई अंदरि मुंहिंजी मौजूदु हुजे, ॿ कारा कुता हुजनि। तो हाणे मुंहिंजी माई ॿाहिरि निकिती। सा मूंखे चवणु लॻी त दरअसल आऊं ई तुंहिंजी ज़ाल आहियां, पर असुल में आऊं हिकु परी आहियां। ऐं हीअ जेके ॿ कारा कुता तूं ॾिसी पियो न, हीअ तुंहिंजा उहे ॿई भाइर अथई जंहिं तोखे पाणी में हुते धिको ॾिनो ॿेड़ी में। आऊं परी आहियां, मूं हिननि खे कुतो बणाए छॾियो तुंहिंजे ॿिन्ही भाइरनि खे, ऐं हीअ 10 सालनि जे लाइ कुता ई रहंदा हाणे। ऐं आऊं हाणे वञा पई हली, मूंखे ॻोल्हे लभजां। सो हाणे मुंहिंजी ज़ाल का परी हुई, मूंसां हुन शादी कई ऐं हुननि जीअं मूंखे पाणी में धिको वग़ैरह ॾिनो हुन, ऐं पोइ उन परी मुंहिंजी ज़ाल जेको आहे सो हुन मुंहिंजे ॿिन्ही भाइरनि खे कुतो बणाए छॾी 10 सालनि जे लाइ। ऐं पाण वई हली रवानी थी। ऐं उहे ॿई भाइर जेके आहिनि न, ॿई कुता जेके मूंसां गॾु, ॿई मुंहिंजा भाइर आहिनि ऐं हिननि खे गॾु आऊं वठियो हलां, छो त हाणे 10 सालनि ताईं हीअ ॿई मतिलबु त कुता ई आहिनि। हाणे मुंहिंजी ज़ाल उन परी खे ॻोल्हियां पियो त जीअं हिननि खे सही करायां। हाणे हू त एतिरो कुझु करे ऐं वई हली आहे। हाणे इहा थी मुंहिंजी कहाणी। जिन खे ॿुधाइणु लॻो उहो हमरा। तो हाणे त जिन चवणु लॻो त कहाणी तुंहिंजी बि तमामु सुठी आहे, तो तमामु तोसां ग़लति थियो। तो हाणे इहो हिकिड़ो ॾाको बि मूं हिन सौदागर खे माफ़ु कयो, जिन चवणु लॻो। तो हाणे त खच्चर वारो हमरा चवणु लॻो उन जिन खे त भला आऊं तोखे मुंहिंजी कहाणी ॿुधायां, पोइ भला इन सौदागर खे माफ़ु कंदे, बख़्श कंदे। तो जिन चवणु लॻो जे अगरि तुंहिंजी कहाणी हिन खां बि सुठी रही न, पोइ हाणे सौदागर खे बि हिकिड़ो ॾाको वञी माफ़ु कंदसि। तो खच्चर वारो हमरा चवणु लॻो जिन खे त यार ॻाल्हि ॿुध, दरअसल आऊं हुउसि सौदागर 6 महीननि जे लाइ आऊं वापार ऐं इन सौदे ते आऊं निकिरी पियो हुउसि। तो हाणे 6 महीना आऊं निकिरियो वेंदो सौदो वापार। मुंहिंजी ज़ाल हुई, शादी मुंहिंजी थियल हुई। हाणे 6 महीना सौदे वापार ते आऊं हलियो वियुसि सौदो वापार करे ऐं उतां जीअं वापसी पंहिंजे घर ॾांहुं मोटियसि। जीअं पंहिंजे घर में ढरियसि त छा ॾिसां त मुंहिंजी ज़ाल कंहिं हमरा सां सुती पई हुजे। हाणे मुंहिंजी ज़ाल कंहिं हमरा सां सुती पई हुजे, पर मुंहिंजी ज़ाल मूंखे ॾिसी वरितो। हाणे उहो हमरा तो उन महिल भॼी वियो, पर मुंहिंजी ज़ाल मूंखे ॾिसी वरितो ऐं मूं मुंहिंजी ज़ाल खे घणी कुझु हेॾां होॾां चयो, पर मुंहिंजी ज़ाल ख़बर ई न पई। अलाए किथां को जादू वग़ैरह को सिखियलु हुई, को सिखी आई हुई, ख़बर कोन्हे छा कयईं।
हुन छा कयो, मुंहिंजी ज़ाल मूंखे कुतो बणाए छॾी। हाणे उनी महिल आऊं कुतो थी वियसि। पोइ आऊं हेॾां होॾां घटियुनि में गलियुनि में हेॾां होॾां रुलणु लॻसि। सो हाणे नेठि हिकु कुतो हाणे बुखायल हेॾां होॾां। सो हाणे नेठि आयसि हिकिड़ो कासाई हुजे जेको गोश्त वग़ैरह विकिणंदो हो। सो उते वञी आऊं गोश्त वग़ैरह खाईंदो हुउसि। हाणे कई शयूं वग़ैरह हाणे कुतो हुउसि छा करियां। सो हाणे उन कासाई खे बि को रहम अची वियो। सो हाणे कासाई वीचारो को गॾु मूंखे वठी वियो धारण जे हिसाब सां। तो वठी पंहिंजे घर वियो त उते उन कासाई जी हिकिड़ी नौजवान छोकिरी हुई। हाणे उन जीअं मूंखे ॾिठो त आऊं कुतो हुजां, जीअं उन मूंखे ॾिठो त हू वई हली कमरे में लिकी। सो हिते कासाई पंहिंजी धीउ खे सॾु करणु लॻो। सो उहा धीउ कासाई वरी अचे न। सो हिते कासाई चवणु लॻो त अम्मा तूं छो नथी अचें, हीअ कुतो आऊं वठी आयो आहियां ऐं धारियां थो हिनखे, ऐं तूं छो लिकी वई आहीं। सा उहा छोकिरी चवणु लॻी त अबा जेका तूं शइ वठी आयो आहीं हीअ कुतो कोन्हे, हीअ इंसानु आहे। सो कासाई चवणु लॻो उन छोकिरी खे त अबा तोखे कीअं ख़बर पई। सो दरअसल उन कासाई जी धीउ जेका हुई सा बि को जादू वग़ैरह सिखियलु हुई, थोरो घणो सिखियलु हुई। सो उनखे ख़बर पइजी वई हुई। सो हाणे नेठि छोकिरी सॼी हक़ीक़त करे कासाई खे ॿुधाई त अबा हीअ दरअसल सौदागर आहे ऐं हिन जी ज़ाल हिन खे जादू सां कुतो बणाए छॾियो आहे, तंहिंजे करे आऊं लिकी वियसि। सो हिते उहो कासाई चवणु लॻो उन छोकिरी खे त पोइ भला हिन खे तूं सही कर, पंहिंजे असुली रूप में बणा। सो हाणे नेठि उन छोकिरी कासाई जी धीउ मूंखे वरी वापसी पंहिंजे असुली रूप में बणाए छॾियो, असुली शिकिल मूंखे हुन ॾेई छॾी। हाणे आऊं सही थी वियसि। पोइ उन छोकिरीअ कासाई जी धीउ हुई उनखे मूं चयो त हाणे तूं अहिड़ो कुझु कर, मुंहिंजी ज़ाल तमामु मूंसां धोखो कयो आहे। सो हाणे मूंखे कुझु अहिड़ो करे जीअं हुनखे आऊं सबक़ु सेखारियां। सो हाणे उहा कासाई जी धीउ जादू वग़ैरह थोरो घणो सिखियलु हुई, अञा सिखंदी पई हुई। सो हाणे हुन छा कयो, कुझु पाणी वग़ैरह मूंखे पढ़ी ॾिने ऐं मूंखे चवणु लॻी त हाणे हीअ पाणी खणी वञु, तुंहिंजी ज़ाल ते वञी हाणे त पोइ पाणे तोखे ख़बर पइजी वेंदी। सो हाणे उहो पाणी मूं खयो। हलंदे हलंदे नेठि आऊं आयुसि पंहिंजे घर, ॾिसां त उहो मुंहिंजी ज़ाल सुती पई हुजे ऐं उहो पाणी जेको छोकिरी मूंखे पढ़ी ॾिनो कासाई जी धीउ, सो उहो पाणी जीअं मुंहिंजी ज़ाल ते मूं हारियो न, जीअं हारियमि त उहा मुंहिंजी ज़ाल उन महिल उहा खचर थी वई, गॾा थी वई। सो हाणे हिनखे सबक़ु सेखारण जे लाइ सो हाणे हिन गॾा खे पंहिंजी ज़ाल खे जेको आहे सो आऊं गॾु वठियो हलां, हिन ते चढ़ियो हलां, सौदो वापारु करियां पियो, जीअं हिनखे ख़बर पवे त जीअं हिनखे सज़ा अचे त हिनखे सेखत मिले। सो हाणे मुंहिंजी कहाणी इहा थी। जिन खे चवणु लॻो उहो हमरा। सो हिते उहो जिन चवणु लॻो त तुंहिंजी कहाणी बि तमामु सुठी आहे, त तोसां बि तमामु माना ग़लति थियो। हाणे इहो ॿियो ॾाको बि मूं हिन सौदागर खे माफ़ु कयो। हाणे जिन चवणु लॻो हाणे रहियो आख़िरी हमरा जंहिं वटि हरणु हुजे। हाणे जंहिं वटि हरणु हुजे उहो आख़िरी हमरा चवणु लॻो उन जिन खे त पोइ भला आऊं तोखे मुंहिंजी कहाणी ॿुधायां त पोइ भला इन सौदागर खे माफ़ु कंदे या कोन कंदे। तो जिन चवणु लॻो जेकर तुंहिंजी कहाणी हिननि जी कहाणियुनि खां बि तमामु बहितरु निकिती त आऊं हिन सौदागर खे माफ़ु कंदसि ऐं हिनखे बख़्शी करे छॾींदसि। सो हाणे टियों हमरा जंहिं वटि हरणु हुजे सो उहो चवणु लॻो त जिन दरअसल ॻाल्हि इहा आहे, आऊं सौदागर हुअसि ऐं आऊं बि सौदा वापारु कंदो हुअसि, पर मुंहिंजी शादी थियल हुई पर मूंखे औलाद न हो। मुंहिंजी शादी थियल हुई, मूंखे औलाद न हो। मूं हिकु नौकिरियाणी सां कई शादी, औलाद जे लाइ कई शादी। हाणे हुन सां जीअं शादी कई ऐं मूंखे उन मज़ा हिकिड़ो पुटु थियो। हाणे हिकिड़ो पुटु थियो त मूंखे ख़बर न आई त का मुंहिंजी ज़ाल तमामु साड़ूली आहे। सो हुनखे जलन पैदा थी वई, तमामु ख़तरनाक थी वई। सो हिकु चकर ईअं ई सौदा वापार ते आऊं निकिरी वियुसि 6 महीना साल। काफ़ी टाइम मुंहिंजी आऊं ज़ाल सां गॾु रहियसि। मुंहिंजो छोकिरो तमामु घणो वॾो थी वियो ऐं मुंहिंजी ज़ाल जेका अॻु में वारी उनजी दिलि में हसद ऐं पैदा थी ऐं आऊं पोइ सौदे वापार ते निकिरी वियुसि। छोकिरो मुंहिंजो तमामु वॾो थी वियो ऐं उन नौकिराणी सां मूं शादी कई हुई, पंहिंजी पसंदि जे हिसाब सां मूं शादी कई, हुन सां प्यारु कयो। मूंखे औलाद जी बि ज़रूरत हुई, मुंहिंजी अॻी ज़ाल मुंहिंजा औलाद मूंखे थियो कोन थिए ऐं पोइ उहा मुंहिंजी ज़ाल वॾी बि उते हुजे, नंढी बि उते हुजे ऐं छोकिरो बि मुंहिंजो काफ़ी वॾो हुजे। पोइ हिकु चकर ईअं सौदे वापार ते आऊं निकिरी वियुसि। 6 महीना साल 2 साल 3 साल निकिरो वेंदा हुआसीं सौदे वापार ते। सो आऊं निकिरी वियुसि सौदे वापार ते। हाणे सौदे वापार ते निकिरी वियुसि सौदो वापारु करण जे लाइ। सौदो वापारु करे ऐं जीअं उतां वापसी मोटियसि त मुंहिंजी उहा ज़ाल हुजे ई न। हाणे मुंहिंजी उहा ज़ाल हुजे ई न, मुंहिंजो पुटु बि हुजे न। मूं मुंहिंजी वॾी ज़ाल खां पुछा कई, सिर्फ़ु घर में उहा मौजूदु हुजे। वॾी ज़ाल खां पुछा कयमि त ॾे ख़बर, मुंहिंजी ज़ाल नंढी ॾिसिजे कोन थी ऐं मुंहिंजो पुटु कोन थो ॾिसिजे, आख़िर किॾां विया। सो मुंहिंजी वॾी ज़ाल मूंखे चयो त तुंहिंजी ज़ाल नंढी सा त मरी वई हली आहे, बाक़ी तुंहिंजो पुटु ख़बर न आहे अले किॾां वियो आहे, ॾिसिजे कोन थो, काफ़ी महीना वग़ैरह थी विया आहिनि। सो हाणे नेठि आऊं
मुंहिंजी ज़ाल जी जुदाई में जेका नंढी ज़ाल गुज़ारे वई मूंखे वॾी ज़ाल चयो ऐं मुंहिंजो पुटु ख़बर न आहे किॾां वियो उनजी जुदाई में मायूस थी उदास थी ऐं उते रोइण लॻसि। त हाणे मुंहिंजी वॾी ज़ाल मूंखे चवणु लॻी आऊं त मायूस उदास ऐं ग़मगीन वेठो हुजां। हाणे मूंखे मुंहिंजी वॾी ज़ाल चवणु लॻी मूंखे त हाणे तूं रो न, रोइण मां कुझु बि कोन वरंदो। मूंखे ख़बर पई आहे हेॾां होॾां त मूंखे औलाद थी पवंदो। तूं हीअं कजां, मुंहिंजी ढगी आहे, पंहिंजी हिकिड़ी ढगी आहे, फलाणे पंहिंजे नौकर वटि बीठी आहे, उन ढगी जी तूं क़ुर्बानी ॾे, ढगी जी तूं क़ुर्बानी ॾे त जीअं पाण खे पुटु थींदो, औलाद थींदो। सो हाणे मूंखे एतिरो कोई चवणु लॻी। सो हाणे वई उहा ढगी उन नौकर खां काए आई मुंहिंजी वॾी ज़ाल। सो हाणे काए आई सो मूंखे तलवार ॾिनी ऐं मूंखे चवणु लॻी त हाणे हिन ढगी जी सिसी लाह। सो हाणे ढगी मूंखे ॾिसे त तमामु अखियुनि मुंहिंजा ॻोढ़ा ऐं ज़ारो ज़ार रोए पई, अखियुनि में ॻोढ़ा हुजनि। सो हाणे मूंखे रहम अची वियो, मूंखे क्यास अची वियो त आउं हिन जी सिसी कीअं लाहियां, हिन खे क़ुर्बान कीअं करियां। हाणे दरअसल ॻाल्हि ईअं जो मुंहिंजे वञण खां पोइ मुंहिंजी ज़ाल वञी किथे जादू वग़ैरह हेॾां होॾां को अहिड़ो इल्मु सिखी। हाणे उन नंढी मुंहिंजी ज़ाल खे हिन उहा ढगी बणाए छॾियो जेको मुंहिंजे हथां मुंहिंजी सिसी पई लाराए। सो हुनखे क़ुर्बान पई कराए मुंहिंजे हथां ऐं मुंहिंजे पुट खे हुन गाबो बणाए छॾियो। मुंहिंजे पुट खे हुन गाबो बणाए छॾियो, उहो बि उते मौजूदु हो ऐं उहा ढगी जेका मुंहिंजी नंढी ज़ाल हुई उनखे हिन ढगी बणाए छॾियो। हाणे मुंहिंजे हथां उन्हनि खे बि माराए। सो हाणे हीअ कहाणी ईअं ई आहे। सो हाणे नेठि मूंखे रहम अची वियो, मूंखे क्यास थी वियो त हिन ढगी जो आऊं सिर कीअं वढियां। सो हाणे नेठि मुंहिंजी ज़ाल मूंखे चवणु लॻी त तूं हिन जी सिसी लाह त पाण खे पुटु थिए। सो हाणे नेठि उहा मूं तलवार हई, उन ढगी जी सिसी लही वेली, पर उन ढगी मज़ा रतु न निकितो, ढगी मज़ा रतु न निकितो। हाणे रतु न निकितो त मुंहिंजी ज़ाल चवणु लॻी त हिन ढगी मज़ा रतु कोन निकितो आहे, हीअ क़ुर्बानी ईअं ई वही हीअ क़ुर्बानी जहिड़ी न थी। हाणे उहा मुंहिंजी ज़ाल नौकर खे चवणु लॻी जंहिंखे ढगी ॾिनी हुअसि, सो हुनखे चवणु लॻी त तो हिनखे गाह वग़ैरह कुझु बि कोन ॾींदो आहे, छा जो हिन में रत जो फुड़ो बि कोन्हे। सो हाणे नेठि उहा मुंहिंजी ज़ाल मुंहिंजे हथां उन को हराए छॾी, क़ुर्बान कराए छॾी। सो हाणे वरी मुंहिंजी ज़ाल चवणु लॻी त हाणे इहा क़ुर्बानी त ईअं ई वई हली, ज़ाया थी वई हली। हाणे वञ गाबो बीठो आहे, उन गाबे खे वठी आ त उन गाबे खे कुहूं। सो हाणे हुनखे क़ुर्बान करियूं। सो हाणे उहो ॿिए नौकर वटि बीठल हो, सो उहो गाबो बि अची उते हाज़िर थियो। गाबे खे छा ॾिसां त गाबे जी अखियुनि मज़ा ॻोढ़ा ज़ारो ज़ार वहनि पिया। सो हाणे मूंखे रहम अची वियो, क्यास हिकिड़ो नंढो हुजे, हाणे आऊं कीअं करे। सो हाणे नेठि मूं क़ुर्बान हुनखे कयो ई कोन थिए, मूं हुनजी सिसी लाथी कोन थिए। सो हाणे मुंहिंजी ज़ाल वॾी घणी ज़ोर भरियो ऐं चवणु लॻी त हिन खे कोहो, हिन जो क़ुर्बान करे सिसी लाह। हाणे ईअं ई उन नौकर खां उहो गाबो छॾाए वियो, भॼंदे वियो नेठि हुनजे पोयां आऊं बि लॻसि। मुंहिंजी ज़ाल त उते रही, नौकर उते ई रहिया, हीउ गाबो जीअं छॾाए भॻो। सो भॼंदे आयो हिकिड़े ॻोठ में, हिकु छोकिरी हुजे तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत ऐं उनजो पीउ बि हुजे, उहो गाबो सिधो आयो उते। हाणे उहा छोकिरी बि को जादू जो इल्मु वग़ैरह ॼाणींदी हुई। सो हाणे उन इलाइक़े में उन ॻोठ में जादू जो इल्मु वग़ैरह तमामु जाम हो। हर माई जादू इल्मु टोना वग़ैरह जाम सिखंदा हुआ, कुझु सिखियलूं हुयूं, कुझु सिखंदा हुआ। सो हाणे उन छोकिरी खे बि जादू जो इल्मु वग़ैरह जाम हो। सो हाणे गाबो जीअं उन छोकिरी वटि वियो त उहा छोकिरी उनखे भाकुर पाए हुन सां खिले पई ऐं रोए पई। त एतिरे टाइम में आऊं पुगसि। उहा छोकिरी चवणु लॻी मूंखे त दरअसल हीअ तुंहिंजो ई पुटु अथई ऐं जेका ढगी तो कुठी आहे उहा बि तुंहिंजी ज़ाल हुई नंढी। इहो सॼो कमु तुंहिंजी ज़ाल जो आहे, जेका वॾी ज़ाल आहे सभु कमु उनजो आहे। ऐं हीउ छोकिरो जादू जे ज़रिए, जादू तुंहिंजी माई उहा वॾी सिखी आई, सो हुन जादू जे ज़रिए तुंहिंजी ज़ाल नंढी खे ढगी बणाए छॾियो ऐं हीउ तुंहिंजो पुटु अथई गाबो, ऐं हिन खे बि हिन जादू जे ज़रिए गाबो बणाए छॾियो आहे। मूंखे इल्मु वग़ैरह जादू जो ईंदो आहे, जादू ऐं सिखियलु आहियां, तंहिंजे करे आउं तोखे ॿुधायां पई। पोइ त ॿई हथ मुंहिंजा मथे ते पहुची विया त मूं हीउ छा कयो, मुंहिंजे ई हथनि सां मुंहिंजी ज़ाल खे मूं क़ुर्बान करे छॾियो, हुनजी सिसी लाहे छॾी। सम्झी न सघे त मुंहिंजी वॾी ज़ाल त तमामु ॾाइण आहे। सो हाणे मूं हुन छोकिरी खे चयो त जेकर तोखे जादू इल्मु वग़ैरह अचे थो त पोइ हिन मुंहिंजे पुट खे तूं गाबे मुंहिंजा सही असुली रूप में बणा आण खे। तो हिते उहा छोकिरी चवणु लॻी त शर्त आहे पहिरीं त हिन खे आउं सही कंदसि। हाणे उहो छोकिरो बि तमामु वॾो थी वियो हुजे। सो हाणे उहा छोकिरी चवणु लॻी मूंखे त हिन खे आउं सही बणाईंदसि, पर हिन सां आउं कंदसि शादी मुंहिंजी हिन सां कराइजी। ऐं ॿी ॻाल्हि त उन तुंहिंजी वॾी ज़ाल खे उनखे बि सज़ा आउं ॾींदसि ऐं अहिड़ो कुझु आउं कराए छॾंदसि जो तुंहिंजी ज़ाल उन वॾी खे बि सज़ा अचे। तो मूं हा कई, मूं चयो त भले ठीकु आहे। सो हाणे उन छोकिरी उन गाबे मज़ा मुंहिंजो असुली पुटु माना अची वियो, असुली रूप में अची हलियो। सो हाणे उहो सही थी हलियो
ऐं मूंखे कुझु धाॻो वग़ैरह जादू जे ज़रिए इल्म जे ज़रिए मूंखे ॾिनी ऐं चवणु लॻी त वञी उन तुंहिंजी जेका वॾी ज़ाल आहे इन जी ॿाह में वञी ॿध ऐं पोइ तूं वञी मज़ो ॾिसजांइ। आऊं आयुसि उहो धाॻो वग़ैरह खणी जेको हिन मूंखे पढ़ी ॾिनो उन छोकिरी, सो आऊं खणी आयुसि अची मुंहिंजी ज़ाल जी उन ॿाह में ॿधमि त मुंहिंजी ज़ाल थी वई हरणी। हाणे हरणी थी वई, हाणे पोइ हिनखे हिते हुते ॿधंदो हुअसि, काईंदो हुअसि, खोलींदो हुअसि। सो हाणे हुनखे मूं क़ाबू करे जो हरणी थी वई ॿधी छॾियमि ऐं पोइ मूं मुंहिंजे पुट जी कराई शादी उन माई सां, उन छोकिरी सां। हाणे शादी थी वई, नेठि वक़्त जे हिसाब सां उहा छोकिरी बि गुज़ारे वई, उहा माई मरी वई, मुंहिंजे पुट जी उहा मुंहिंजी नुंहुं मरी वई। ऐं पोइ इन सदमे में उन जे करे ख़बर न आहे मुंहुं करे मुंहिंजो छोकिरो जीअं निकितो अलाए किॾां वियो ऐं उन मुंहिंजे छोकिरे जी तलाश में आऊं बि निकितो आहियां। हीअ मुंहिंजी ज़ाल जेका गॾु आहे सो ही को हरण कोन्हे, मुंहिंजी ज़ाल आहे, हरणी जी शिकिल में आहे ऐं हीअ मूंसां गॾु आहे। ऐं जिन खे चवणु लॻो त हाणे दरअसल मुंहिंजी बि कहाणी इहा अथई। सो जिन चवणु लॻो त वाक़ई तुंहिंजी कहाणी बि भली आहे, पर अवां टिनिनि जूं इहे टई कहाणियूं तमामु भलियूं ऐं मूंखे ॾाढियूं वणियूं। हाणे मूं इन सौदागर खे बख़्श कयो, माफ़ु कयो, वञी पंहिंजी ज़िंदगी जीए, वञी पंहिंजे बचनि सां गॾु। सो हाणे उहो जिन त हलियो वेलियो ऐं उहो टई हमरा जेके हुआसीं इन सौदागर खां मोकिलाए से बि पंहिंजी पंहिंजी मंज़िल तां निकिता। ऐं उहो सौदागर उतां अलाह जो शुक्र अदा करे नफ़िल पढ़ी जीअं उतां निकितो सिधो आयो पंहिंजे घर, अची पंहिंजी ज़ाल सां मिलियो, पंहिंजे बचनि सां मिलियो। ज़ाल बि अलाह जो शुक्र अदा कयो त मारण वारे खां बचाइण वारो तमामु वधीक आहे। सो उहा बि ॾाढी ख़ुशि थी, अलाह जो शुक्र अदा कई। हाणे उहो सौदागर जी ज़ाल ऐं बचा तमामु हसी ख़ुशी सां सुठे नमूने सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लॻा। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी, उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।